जेकबाबाद ऐं भरपासे वारे इलाइक़नि में काविश ऐं केटीएन पारां 4 डिसंबर ते वेढ़ा वरी वसंदा खुशहाल थींदी सिंध जे सिरे हेठि मल्हाई वेंदड़ क़ौमी एकता ईद जूं तयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। विक्टर पब्लिक हायर सेकेंडरी गर्ल्स स्कूल में एकता तक़रीब थी, जंहिं में सक़ाफ़ती वेस वॻा पहिरियल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां क़ौमी गीतनि ते झुमरियूं हुयूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेबलोस पेश कया विया। विक्टर पब्लिक गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में ही तक़रीब जेका आहे अॼु कोठाई वई आहे ऐं जंहिंमें असांजे ॿारड़नि खोड़ सारा टेबलोस ऐं पेश कया आहिनि ऐं असांजा ॿारड़ा बि तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं हिननि घणी तयारी कई आहे। इन जज़्बे सां त असां सिंध जे कल्चर खे सेलिब्रेट कयूं था पिया। सो आऊं KTN TV जो भी तमाम घणो थोराइत आहियां त जिन्हनि ये कल्चर डे जो ये अनाउंस करे ये असांजे सिंध खे हिकिड़ो मान बख़्शियो आहे। असांखे इन स्कूल में कल्चर डे मनायूं था ऐं ॾाढो असांखे मज़ो थो अचे ऐं इहा अजरक टोपी असांजी पहचान आहे। असांखे फ़ख़ुरु आहे त असां सिंध में रहूं था। अॼु असां पंहिंजे स्कूल में कल्चर डे सेलिब्रेट कयो आहे। असांखे हर सिंधी ते इहो फ़र्ज़ु आहे कि कल्चर डे सेलिब्रेट करणु घुरिजे ऐं पंहिंजे सिंधी थियण ते फ़ख़ुरु थियणु घुरिजे। असां हिते ससी ऐं पुन्नू जी लव स्टोरी वारो टेबलो जेको आहे पेश कयो आहे। अॼु जेको प्रोग्राम हुयो असांजी सिंधी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ हुयो। असांजी टीचर्स जेके असां हुयासीं ॿारनि खे तयारी कराईसीं। असांजी न्यू जेका यूथ आहे उहा इनखे ॾिसी करे कुझु सिखे। असांजा ॿार जेके आहिनि त सिखनि। असांजा अॼु जा जेके टेबलो हुया जेके परफॉर्मेंस हुई उनखे ॾिसी करे ॿार अॻिते वञी एक्साइटेड थींदा ऐं उहे बि कुझु करे सघंदा। काविश ऐं KTN पारां क़ौमी एकता ईद वारे ॾियारे खे भरपूर नमूने मल्हाइण लाइ रवासिन जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां आहे। हाकिम अली शेख सां गॾु परवेज़ अबड़ो, KTN न्यूज़, जेकबाबाद।